सिंधी पढ़ण सिखो। छा तव्हांखे ख़बर आहे त जुमिलो कीअं ठहंदो आहे? अचो त तव्हांखे जुमिलो ठाहिणु सेखारियूं। पहिरियां लफ़्ज़ ठाहिबो। लफ़्ज़ में अखर सुञाणबा कहिड़ा कहिड़ा आहिनि? गे, वा, ठे। आवाज़ ॻोठ। लफ़्ज़ ठहियो ॻोठ। हाणे हिन खे असां जुमिले में इस्तेमालु कंदासीं। जुमिले में जुमिलो तॾहिं ठहंदो जॾहिं 4 5 5 खां मथे लफ़्ज़ मिलंदा तॾहिं जुमिलो ठहंदो। असां जे ॻोठ में हिकु स्कूल आहे। इहो हो जुमिलो। अखरनि मां ठाहियोसीं आवाज़, आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहे ऐं लफ़्ज़ खे जुमिले में कमांदोसीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। हिन वीडियो खे शेयर कंदा ऐं सवाब